मुंहिंजो नालो करण राजेश जवाहरानी आहे। मां 12 साल जो आहियां। मां जलगांव में रहंदो आहियां। मुंहिंजी आखाणीअ जो नालो बुराईअ जो बदिलो भलाई आहे। हिकु दफ़े हिकु डाकू मरणीय हालत में अस्पताल में दाख़िल थियो। ॾाढी तकलीफ़ हुअसि। अस्पताल जे जी वार्ड में दाख़िल थियो। उते हिकु दयावान नर्स कमु कंदी हुअसि। नर्स जी सची सेवा ऐं सुठी संभाल जे करे डाकू बहितर थींदो वियो। इलाज जे दौरान डाकूअ जे मन में ख़्याल आयो त मूं हिन नर्स खे ज़रूर किथे न किथे ॾिठो आहे। जीअं डाकू थोरो ॻाल्हाइण ॿोलाइण जहिड़ो थियो तीअं नर्स खां पुछियईं, मूं तोखे किथे ॾिठो आहे? पर नर्स हुन जे सवाल जो जवाबु न ॾेई करे उतां माठ में मुश्की करे हली वई। वरी पुछण खां पोइ बि नर्स डाकूअ जे सवाल जो जवाबु न ॾिनई। आख़िर में डाकू नर्स खे चयईं, हाणे अगरि सुञाणप न ॾींदी त मां टिपो ॾेई आपघात कंदसि। नर्स ढिजी वई ऐं लाचार थी करे ॾुख भरे आवाज़ में चयो त भाउ, मां हिकु विधवा भेण आहियां ऐं तूं ई मूंखे विधवा कयो आहे। हिकु राति तूं ई डाकू थी करे असांजे घरु आयसि। मूंखे रसीअ सां बंधी मुंहिंजे अखियुनि अॻियां मुंहिंजे पतीअ जो खून कयो। मुंहिंजे घर मां सभु कुझु खणी हली वई ऐं मूंखे सुञो करे छॾियो। जॾहिं तूं हिन अस्पताल में आया मां तोखे भरवक सुञां थो। चाहियां हा त तोखां बदिलो वठी सघां, पर अंदरि मां आवाज़ आयो त बुराईअ जो बदिलो भलाई हुजणु खपे। इन करे तुंहिंजी सची सेवा ऐं सुठी संभाल जे करे तोखे जल्द ठीकु करण जी कोशिशि करे। ऐं जीअं मेरा कपिड़ा साबुण सां ई धोइबा आहिनि, उहे बुरे माण्हू सां सुठो बर्ताव कबो त संदसि जुमन बि साफ़ थींदो ऐं पाण बि बुराईअ जो बदिलो भलाई कंदो। भलाई कंदे त भलो तुंहिंजो थींदो। भलाईअ जा भाड़ा घणी तोखे ॾींदो। जय झूलेलाल।